Okay, today we will learn about the use of this, that, these and those. पाण सिखंदासीं त this जो इस्तेमाल किथे थींदो आहे, that पाण किथे इस्तेमाल कंदा आहियूं, these किथे इस्तेमाल कंदा आहियूं ऐं those किथे इस्तेमाल कंदा आहियूं. Are you ready? Okay. Now start. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. This, that, this, that. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. This, that, this, that. This is a girl. This is a girl. That is a boy. That is a boy. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. These, those. These, those. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. These are books. Those are books. These are books. Those are books. अच्छा हाणे तव्हांखे सम्झ में आयो जॾहिं पाण हिकिड़ी छोकिरी हुई पाण जे वेझो बीठल हुई पाण छा पे इस्तेमाल कयोसीं दिस ऐं हिकिड़ो ई छोकिरो हो परे बीठल आहे पाण उनजे लाइ छा इस्तेमाल कयोसीं दैट. हाणे जॾहिं पाण वटि ॿ किताब आहिनि वेझा त पाण उनजे लाइ छा पिया इस्तेमाल करियूं दीस. छा पिया इस्तेमाल करियूं दीस. हाणे उहे साॻिया किताब जेके परे पियल आहिनि त पाण छा इस्तेमाल कंदासीं दोस. दिस दैट दीस एंड दोस. हाणे सम्झी विया तव्हां? ओके.